नाज़िन फैज़गंज ज़िले के ॻोठ हाजी अल जुड़ियो शहर में स्कूल जी बिल्डिंग मिलण ते ॻोठाणनि ॿारनि में ख़ुशी जी लहर पखड़ियल आहे। उन हवाले सां ॾिसो था अमर शहर जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पक्का चांग भर में ॻोठ हाजी अल जोड़ियो शहर में, जिथे प्राइमरी स्कूल जेको हुयो उहो केतिरनि सालनि खां पोइ इनखे बिल्डिंग मिली आहे प्राइमरी स्कूल खे। त हिननि ॻोठाणनि में उस्तादनि में ऐं हिते जेके ॿार आहिनि उन्हनि में इंतिहाई ख़ुशी महसूस था कनि, उन माना सुराही महसूस था कनि। छो त वधीक हिन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो हिन जे बारे में छा चवणु। मटीरियल त असां मिस्त्री पाण कमु कयूं था पिया, मटीरियल ओके हले हा, सफ़ा VIP। मां हिते हूंदो आहियां सुबुह खां वठी शाम ताईं हिते हूंदो आहियां, पर राति जो बि कॾहिं कॾहिं हिते हूंदो आहियां चोराकारनि जे करे दुकान भॻा थिया त हिते मां जी ख़ासि हेॾे निगहबानी हूंदी कम ॾे। ऐं असांखे उस्ताद जो बि चयल हो त तव्हां ॻोठाणा हो कमु सुहिणे नमूने अचे, मां कंहिं काॾे आहियां, कंहिं ॿारनि जी पढ़ाई मां, कंहिं कम में आहियां, त वधि में वधि ख़्यालु रखिजाओ। अल्हम्दुलिल्लाह मां ॾिसंदो हुअसि पियो हे कमु ठीकु ठाक कंदा, पर पोइ बि मां हिननि खे हरू भरू दॿड़ींदो हुअसि पियो त भाउ कमु पंहिंजो ठीकु ठाक नथा कयो, कयो ठीकु ठाक। वॾी महिरबानी आहे असां ते, ॿार मासूम हूंदा, मनहेड़े में उस में सड़ंदा आहे, शाबाशी इन ऑफिसरनि खे जन असां सां एहसान कया ऐं कमु सही पियो थो हले। असां पाण मालिक बीठा आहियूं हिते, तो असां ते वॾी महिरबानी। ये असांखे तमामु बिल्कुलु बेहद ख़ुशी थी आहे। असांजा ॿार जेके आहे उस में पढ़ंदा, मन में पढ़ंदा, असां त इंजीनियर साहब जो थोरो आहे जंहिंजे तरफ़ां असांखे बिल्डिंग मिली आहे। उनजे बावजूदि बि कुझु माण्हू शिकायतूं करे रहिया आहिनि, असांखे उन जो को बि इतराज़ कोन्हे, न ई असांखे का दांह ॾिनी आहे, न ई का अहिड़ो को मसइलो आहे। असां तमामु मुतमिन आहियूं हिन कम में जेको कमु थियो आहे। नाज़रीन हिते मौजूदु तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उहे इंतिहाई ख़ुशि नज़र अची रहिया हुआ, छाकाणि त उन्हनि खे केतिरनि सालनि खां पोइ जेको आहे सो स्कूल जी बिल्डिंग मिली आहे, जंहिंजो कमु तेज़ीअ सां शुरू आहे। ऐं ॿार बि हिते ख़ुशि आहिनि त जीअं ई बिल्डिंग तयारु थींदी त उहे जेको आहे सो छांव में सुकून वेही ऐं तालीम हासिलु करे सघंदा। अमर शहर, मेरान TV, फैज़गंज।